वेलकम बैक नाज़रीन। कश्मीर ज़िले काउंसिल जी बजट में करप्शन के इल्ज़ामनि बाद चेयरमैन 30 मई ते इजलास सॾाए वरितो आहे। ज़िले काउंसिल जे 26 मेंबर्स पारां बजट की रक़म हड़प करण वारनि इल्ज़ामनि ते बहस कराइण जो मुतालबो कयो वियो हो। चेयरमैन गुल मोहम्मद जखरानी पारां 30 मई ते तलब कयल इजलास में करप्शन के इल्ज़ामनि बाबति बहस कयो वेंदो। ज़िले मेंबर्स पारां सवाल कया विया हुआ त ज़िले काउंसिल जे बजट जा 50 करोड़ रुपया 8 महीननि में कीअं ख़त्म थी विया। चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं CMO ख़र्चनि जा तफ़सील ॿुधाइनि। मोहम्मद ख़ान खोसो, मुमताज़ दहाणी ऐं ॿियनि इहो मुतालबो कयो हो। करप्शन के इल्ज़ामनि ते बहस जे लाइ इजलास कोठाइण जी रिक्वेज़ेशन ते 26 मेंबर्स सहियूं कयूं हुयूं। कश्मीर ज़िले काउंसिल जे बजट में करप्शन के इल्ज़ामनि बाद चेयरमैन 30 मई ते इजलास सॾाए वरितो आहे। ज़िले काउंसिल के 26 मेंबर्स पारां बजट की रक़म हड़प करण वारनि इल्ज़ामनि ते बहस कराइण जो मुतालबो कयो वियो हो। चेयरमैन गुल मोहम्मद जखरानी पारां 30 मई ते तलब कयल इजलास में करप्शन के इल्ज़ामनि ते बहस कयो वेंदो। ज़िले काउंसिल जी बजट जा 50 करोड़ रुपया 8 महीननि में कीअं ख़त्म थी विया। ज़िले मेंबर्स पारां इहे सवाल कया विया हुआ। चेयरमैन, वाइस चेयरमैन ऐं CMO ख़र्चनि जा तफ़सील ॿुधाइनि। मोहम्मद ख़ान खोसो, मुमताज़ दहाणी ऐं ॿियनि टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल दौरान इहो मुतालबो कयो हो। अपडेट्स मालूम क्यों था टाइम न्यूज़ कंदरकोट जो रिपोर्टर इमरान अली खोसो खां। इमरान, छा तफ़सील आहिनि। ज़िले चेयरमैन इजलास तलब कयो आहे 30 तारीख़ ते। बिल्कुल महताब, कुछ ॾींहंनि खां वठी टाइम न्यूज़ ते इशू हाईलाइट थियल हुयो त ज़िला काउंसिल में मुबैना 40 करोड़नि जी करप्शन थी आहे। इन करप्शन जा जेके इल्ज़ाम आहिनि उहे कुझु मेंबरनि ज़िला चेयरमैन ऐं CMO मथां लगाया हुआ। ज़िला काउंसिल में जेके मेंबर्स पारां लगायल इल्ज़ामनि बाद मुसलसिल ही इशू टाइम न्यूज़ ते हाईलाइट थींदो रहियो ऐं टाइम न्यूज़ ते ज़िला चेयरमैन गुल मोहम्मद ख़ान जखरानी ऐं कुझु मेंबर मोहम्मद ख़ान खोसो, मुमताज़ दहाणी ऐं ॿियनि पारां ही जेकी कशीदगी वारो माहौल हुयो, छिकताइण वारो, बयानबाज़ी वारो माहौल जेको उहो हलंदड़ हुयो। इन मामले बाद जेको आहे अॼु जेको ज़िला चेयरमैन जे हवाले सां CMO पारां हिकु लेटर जारी कयो आहे त 30 मई 11 बजे सुबुह जो जेका ज़िला चेयरमैन गुल मोहम्मद ख़ान जखरानी जी सरबराही में जेको ही इजलास तलब कयो वियो आहे। 30 मई 11 सुबुह जो 11 बजे ही इजलास तलब कयो वियो आहे ऐं जेके मेंबर्स आहिनि उन्हनि खे सख़्ती सां हिदायत कई वई आहे पोइ इजलास में अचनि। इन मामले बाद जेको ही इशू हलंदड़ हो ऐं जेके गुज़िरियल ॾींहं बि ज़िला चेयरमैन ऑफिस में 3 मेंबर जेके हुआ मोहम्मद ख़ान खोसो, मुमताज़ दहाणी ऐं ॿिया जेके हुआ उहे ज़िला चेयरमैन ऑफिस पहुता हुआ। दरख़्वास्तूं जेके उन्हनि सां गॾु मौजूदु हुयूं पर ज़िला उन्हनि इल्ज़ाम लगायो हो त ज़िला चेयरमैन ऑफिस में मौजूदु न हुजे बाद हू वापसि हलिया विया। ऐं अॼु जेके आहे त हीउ जेको लेटर आहे जेको टाइम न्यूज़ जी जेको टाइम न्यूज़ खे हथु आयो आहे त ही में जेके ज़िला काउंसिल जा जेके मेंबर्स हुआ उन्हनि जे दरख़्वास्तनि खां अॻुवाट जेको आहे ज़िला चेयरमैन पारां ही जेको इजलास आहे उहो तलब कयो वियो आहे। मेंबर जा जेके दरख़्वास्तूं आहिनि उहे मेंबरनि वटि ई जेके आहिनि मौजूदु आहिनि। इन मामले ते गुल मोहम्मद ख़ान जखरानी जेको आहे जो टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 30 मई सुबुह जो 11 बजे मेंबरनि जो जेको इजलास आहे उहो तलब कयो आहे। मेंबर भल असांजे करप्शन जेके इल्ज़ाम आहिनि उहे इजलास में साबित करनि। अगरि उन्हनि करप्शन साबित न कई त छा पोइ हू मीडिया साम्हूं माफ़ी तलब कंदा। हुन चयो त 3 मेंबर जेका असां ख़िलाफ़ मीडिया ट्रायल कई आहे उन ते ॾाढो ॾुख पहुतो आहे। ही 3 मेंबर्स ॿिए कंहिं डिक्टेशन ते हली रहिया आहिनि। हुन चयो त मूं अॻु बि चयो हो त हर प्लेटफॉर्म ते हिन कूड़े इल्ज़ामनि जो दिफ़ा करण लाइ तयारु आहियां। टाइम न्यूज़ पारां ही जेको इशू हाईलाइट कयो हो उन इशू बाद जेका आहे त ज़िला चेयरमैन गुल मोहम्मद ख़ान जखरानी 30 मई सुबुह जो 11 बजे इजलास तलब कयो आहे। इमरान, जिन मेंबर्स पारां मुसलसल टाइम न्यूज़ सां ॻाल्हि ॿोल दौरान मुतालबो कयो वियो इजलास सॾाइण जो, मेगा करप्शन जा इल्ज़ाम बि हया विया, चेयरमैन पारां इजलास सॾाइण खां पोइ उन्हनि जो को मौक़िफ़ साम्हूं आयो, उन्हनि सां वञी का ॻाल्हि ॿोल थी? जी बिल्कुल महताब जी, ही लेटर जेको आहे टाइम न्यूज़ खे हथु आयो आहे त उन जे जेको बर वक़्तु हुन ज़िला चेयरमैन सां असीं राब्तो कयोसीं। उन बाद जेके मेंबरनि पारां इन हवाले सां को बि उन्हनि जो को मौक़िफ़ इजलास तलब करण जे हवाले सां या दरख़्वास्तूं जेके उन्हनि वटि मौजूदु आहिनि इन हवाले सां उन्हनि जो को मौक़िफ़
साम्हूं न अची सघियो आहे। पर ज़िला चेयरमैन जो जेको मौक़ुफ़ आहे उहो टाइम न्यूज़ खे उन ॿुधायो आहे त हुन इजलास तलब कयो आहे ऐं इजलास में जेके मेंबर आहिनि जेके उन्हनि वटि इल्ज़ाम आहिनि उहे इल्ज़ाम जेके आहिनि इजलास में हू साबित करनि। ॿी सूरत में जेको आहे त अॻिते जे लाइ ज़िला चेयरमैन जो जेको कारोबार आहे निज़ाम आहे उनखे जेको आहे हलायो वेंदो। जी महताब। इमरान अली खोसो, महिरबानी अवां जी अपडेट्स जे लाइ।